अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जो पंहिंजो ॼातल सुञातल मुमताज़ अली मंगसी ऐं अॼु केले ते असांजी केले जी गाड़ी पिया भरियूं। माशाल्लाह सभु मज़दूर वेठा आहिनि। बहितरीनु हिकिड़ो असांखे फ़नकार मिली वियो आहे, जेको वॾो फ़नकार शमन अली मीराली या मुमताज़ मौलाई या उस्ताद मोहम्मद यूसुफ, उन्हनि जी बि जॻह न आहे, आबदा पर जी बि जॻह न आहे। हिन सां एतिरो ई फ़नकार मशहूरु आहे ऐं मिसकीन माण्हू आहे। अगरि हिन जो आवाज़ु तव्हांखे वणे ऐं हिन जो तव्हांखे कलाम वणे त हिन वीडियो खे वधि में वधि शेयर कजो ऐं हिन जी महिनत ॿुधो। अदा बिस्मिल्लाह। ऐं हिन फ़नकार जो नालो आहे क़ुर्बान अली मंगसी। मुखे पकया मुखे विसारे छॾींदे, मुखे पकया मुखे विसारे छॾींदे, मोहब्बत जूं ॻाल्हियूं मगर यादि रखजांइ। जंहिं घर में तो जी ख़िदमत कई मूं, जंहिं घर में तो जी ख़िदमत कई मूं, ग़रीबाण सो मुंहिंजो घर यादि रखजांइ। ग़रीबाण सो मुंहिंजो घर यादि रखजांइ। वाह साईं वाह, वाह साईं वाह। ठिकर जो दिलो ठिकर जो गिलास, मुझे लाए घर में तू ही हुए खास। वाह साईं वाह, वाह साईं वाह, ज़बरदस्त। ठिकर जो दिलो ठिकर जो गिलास, मुझे लाए घर में तू ही हुए खास। सादियूं ही खटड़ियूं पुराणियूं ही रिलियूं, सादियूं ही खटड़ियूं पुराणियूं ही रिलियूं, मिट्टी वारो मुंह जो पघर यादि रखजांइ। मुखे पकया मुखे विसारे छॾींदे, मुखे पकया मुखे विसारे छॾींदे, मोहब्बत जूं ॻाल्हियूं मगर यादि रखजांइ। खुलियल आसमान मथे चंड सितारा, वाह साईं वाह, वाह मंगसी वाह। मुझे चेहरे ते हा तुंहिंजा ज़ुल्फ़कार। सुभान अल्लाह। खुलियल आसमान मथे चंड सितारा, मुझे चेहरे ते हा तुंहिंजा ज़ुल्फ़कार। मिठा लफ़्ज़ तुंहिंजा मिठियूं ॻाल्हियूं तुंहिंजूं, सुभान अल्लाह। मिठा लफ़्ज़ तुंहिंजा मिठियूं ॻाल्हियूं तुंहिंजूं, हयूं जो अचानक भाकुर यादि पकया मुखे विसारे छॾींदे, मुखे पकया मुखे विसारे छॾींदे, मोहब्बत जूं ॻाल्हियूं मगर यादि रखजांइ। वाह साईं वाह, वाह साईं वाह, तमामु बहितरीन बहितरीन साईं। इहो क़ुर्बान अली मंगसी जो आवाज़ु सम्झो कोयल जो आवाज़ु आहे। हिन वीडियो खे वधि में वधि लाइक कजो, वधि में वधि। वॾी महिरबानी, थैंक यू। वाह।